दोस्तों स्पेलिंग में ॿ रास जेकी मां तव्हांखे ॿुधाईंदुसि हू रास नंबर जेको पहिरियों इहो आहे त सी जेको आहे हिन जो आवाज़ किथे काफ कुते जो निकिरंदो आहे ऐं किथे सीन सीटी जो निकिरंदो आहे। मिसाल तौरु कैट हिते काफ कुते जो निकितो, मिसाल तौरु सैल हिते सीन सीटी जो आवाज़ निकितो। त आख़िर ही राज़ कहिड़ो आहे? त दोस्तों राज़ मां तव्हांखे बसि सेकंडनि में ॿुधायां थो। राज़ इहो आहे त जॾहिं सी जे अॻियां आई ई वाई यानी ही टे लेटर जॾहिं सी जे अॻियां अचनि तॾहिं हुते इन जो आवाज़ निकिरंदो सीन जो। हुते इन जो आवाज़ कहिड़ो निकिरंदो? सीन जो। बाक़ी इन्हनि टिनी लेटर्स खे छॾे करे इन जे अॻियां जॾहिं ॿियो को लेटर अची वञे थो तॾहिं तव्हां सम्झी वञो हुते जेको उन जो आवाज़ हूंदो काफ जो। मिसाल तौरु कैट, हिते ॾिसो न इन जे अॻियां आई आहे न वाई आहे न ई आहे, तंहिंजे लाइ इन जो आवाज़ थियो कैट। कैमिल और जॾहिं सी जे अॻियां आई ई वाई अचे त इन्हनि टिनी सां असां हिकिड़ो लेटर मां तव्हांखे ॿुधायां थो एग्ज़ाम्पल तौरु। मिसाल तौरु आई सिगरेट, साइकिल सैल। त दोस्तों ॾिसो तव्हां साइकिल सिगरेट सैल। त दोस्तों ही टे लफ़्ज़ आहिनि। इन जे अॻियां तव्हां ॾिठो हिकिड़े जे अॻियां आई पियो आहे, ॿिए जे अॻियां ई पियो आहे ऐं टे जे अॻियां वाई पियो आहे। त यानी ही टे लेटर जॾहिं बि सी जे अॻियां अचनि तॾहिं इन जो आवाज़ छा निकिरंदो? सीन सीटी जो। दोस्तों हाणे मां तव्हांखे राज़ नंबर 2 ॿुधाइण जे लाइ वञी रहियो आहियां। दोस्तों सीक्रेट नंबर 2 बि साॻिए तरीक़े सां आहे त जी जेको आहे हिन जो आवाज़ किथे किथे जीम जुती जो निकिरे पियो ऐं किथे किथे जेको इन जो आवाज़ आहे उहो गाफ गॾह जो निकिरे पियो। हाणे असांखे कीअं ख़बर पए त हिन कहिड़े लफ़्ज़ में इन जो आवाज़ जेको आहे जीम जुती जो आहे, कहिड़े लफ़्ज़ में जेको इन जो आवाज़ आहे उहो गाफ गॾह जो आहे। त दोस्तों साॻिए तरीक़े सां साॻियो ई रूल जेका हिते अपनाइणो पवंदो। मिसाल तौरु जॾहिं बि जी जे अॻियां आई ई वाई इहे टे लेटर जॾहिं जी जे अॻियां अचनि तॾहिं इन जो आवाज़ निकिरंदो जीम जुती जो। ऐं ही टे लेटर जॾहिं इन जे अॻियां इन्हनि मां को बि हिकिड़ो जॾहिं न हुजे तॾहिं इन जो आवाज़ निकिरंदो गाफ गॾह जो। मिसाल तौरु आहे जिप्सिम। दोस्तों ॿियो लफ़्ज़ आहे जैल GEL जैल। गिल्स जेके मच्छी जूं जेके गिल्स जेकी हूंदियूं आहिनि तव्हां पढ़ियो हूंदो गिल्स। ॾिसो गिल्स जे अॻियां जी जे अॻियां आई आहे त दोस्तों टे लफ़्ज़ आहिनि। या जेल जेको आहे क्रीम हूंदी आहे, गिल्स यानी मच्छी जूं जेके गिल्स हूंदियूं आहिनि, जिप्सिम यानी खाना बदोश जंहिंखे असां सिंधी में गुरगुला चऊं। त जिप्सिम लफ़्ज़ जी माना इहा आहे। दोस्तों इन टिनी अखरनि खे छॾे करे ममराद आई ई ऐं वाई खे छॾे करे जॾहिं जी जे अॻियां ॿियो को लफ़्ज़ अची वञे, ॿियो को वॉविल अची वञे तॾहिं इन जो आवाज़ निकिरंदो गाफ गॾह जो। मिसाल तौरु आहे गैंग, गेम। अहिड़ो को बि हिकु लफ़्ज़ जेका तव्हां कमेंट्स में लाज़मी ॿुधायो। त प्यारा दोस्तों